ब्रेकिंग न्यूज़ है। हाला मां सां शेयर कई पिया। फोरू दुकानदार का 16 लाख रुपया फुर करे विया। 2 फोरू सोगा 2 फरार थी विया। दरगाह रोड ते 2 मोटरसाइकिलन ते सवार चैन फोरुन एजेंसी मालिक का फुर लुट कई। शहरियुनि पीछो करे 2 फोरुन के सोगो करे कुटको ॾियण बाद पुलिस हवाले करे छॾियो। 2 फोरू फरार थी विया। फोरुन जी सुञाणप शिकारपुर वासी अब्दुल शकूर महर ऐं शहबाज अली तौर थी आहे। अहम ख़बर नासी नवां सां शेयर कई पिया। हाला में फोरू दुकानदार का 16 लाख रुपया फुर करे विया। 2 फोरू सोगा 2 फरार थी विया। दरगाह रोड ते 2 मोटरसाइकिलन ते सवार चैन फोरुन एजेंसी मालिक का फुर लुट कई। शहरियुनि पीछो करे 2 फोरुन के सोगो करे कुटको ॾियण बाद पुलिस हवाले करे छॾियो, जॾहिं त 2 फोरू फरार थी विया। फोरुन जी सुञाणप शिकारपुर वासी अब्दुल शकूर महर ऐं शहबाज अली तौर थी आहे। हाला में फोरू दुकानदार का 16 लाख रुपया फुर करे फरार थियन पिया। दरगाह रोड ते 2 मोटरसाइकिलन ते सवार चैन फोरन एजेंसी मालिक का फुर लुट कई। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जे रिपोर्टर नदीम मंगरियो खां। जी नदीम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो कुछ ॾींहं हली हाला ऐं भरपासे इलाइक़नि में बदमनी उरूज ते चढ़ी वई। अॼु दरगाह रोड तां 2 मोटरसाइकिल सवार 4 फोरुन एजेंसी मालिक का 16 लाख रुपया फुर करे फरार थी विया। फरार थींदड़ फोरुन जो शहर पारां पीछो करे इलाइट बैंक वटि घेराव करे कंहिंजो सोगो करे वरितो। जंहिंमां 2 फोरुन खे शहर ने पकड़े वरितो, जॾहिं 2 फोरू मौके तां फरार थी विया। पकड़ियल फोरुन खे शहर कुटको ॾियण पर पुलिस हवाले करे छॾियो आहे। ऐं जेका फोरन जी सुञाणप जेका थाणे ॼाणप थी आहे शिकारपुर वासी अब्दुल शकूर महर ऐं शहबाज अली तौर कई आहे। जॾहिं त गुलस्तान फोरन खे पुलिस नामालूम मुंतकिल छॾियो आहे। वाक़ई जे इतलाह आहे जेके माण्हू खां मोटरसाइकिलूं या जेके फुरियूं थी वॾे तइदाद में माण्हू हाला थाणे ते पहुची विया आहिनि। अञा ताईं वाक़ई जो केस दाख़िल न कयो आहे। पुलिस पारां चए पियो वञे त जेके गिरफ़्तार फोरू आहिनि उन खां जांच शुरू कई आहे। जेके हालत ऐं भरपारे में जेके फुर जी वारदात थियण उन में जेके मुलवस आहिनि जेको वधीक जांच करण पर वधीक गिरफ़्तारी जो इम्कान कयो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी नदीम अपडेट करण लाइ।